अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया हो हथियार न्यूज़। आऊं आहियां आदम शंबाणी। प्रोग्राम अॼु जे ॻाल्हि सां आऊं अवां सां मुखातिब थींदो आहियां। हिका न ॿिए ॾींहुं कंहिं नए इशू ते ॻाल्हाईंदा आहियूं ऐं प्रोग्राम कंदा आहियूं। अॼु जो महिमान आहे राहिब अली मंगरियो साहब, सीनियर सहाफ़ी भी आहे, तज्ज़ियाकार भी आहे, कालम निगार भी आहे। उहो असां सां गॾु आहे। सिंध में बल्दियाती इलेक्शन के हवाले से असां ॻाल्हाईंदासीं त सिंध के 14 ज़िलनि में बल्दियाती इलेक्शन थी चुका आहिनि, जंहिंमें मुखालिफ़ पार्टी ऐं उन्हनि जा इल्ज़ाम आहिनि त पीपल्स पार्टी तरफ़ां धांधली कयो वियो ऐं असांखे हारायो वियो। इन हवाले सां सीनियर सहाफ़ी असां सां मौजूदु आहे, उन खां तज्ज़ियो वठंदासीं उन जो छा चवणु आहे। जी राहिब, तव्हां ॿुधायो त इन हवाले सां पीपल्स पार्टी ते जेडीए ऐं पीटीआई पारां इल्ज़ाम लगाया विया आहिनि त उन्हनि जो चवणु आहे त पीपी धांधली करे असांखे हारायो। इन हवाले सां तव्हां आगाह कजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾी महिरबानी आदम शंबाणी साहब, तव्हां मूंखे प्रोग्राम में घुरायो। ऐं इलेक्शन जे हवाले सां मां इहो ज़रूरु चवंदुसि त जिते बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अपोज़िट में जेके कैंडिडेट हुया, जेके उम्मीदवार हुया, उहे पीटीआई जा हुजनि, जेयूआई जा हुजनि, फंक्शन लीग जा हुजनि। ॾिसो, जॾहिं इलेक्शन जो टाइम हुयो सुबुह 8 खां शाम 5 वॻे ताईं, उन खां पोइ हिकु त काफ़ी जॻहियुनि ते जेको आहे सो इहे शिकायतूं बि मिलियूं त देरि ताईं जेको आहे सो पोलिंगियूं हलंदियूं रहियूं। काफ़ी जॻहियुनि ते जेको आहे असीं ॾिठोसीं त रिटर्निंग ऑफिसरनि जी टेबलुनि ते जेको आहे ठप्पा बि लॻंदा रहिया। ऐं काफ़ी जॻहियुनि ते असांखे इहो बि ॾिसण में आयो त पोलिंग बूथ में जिते जेको आहे सो ठप्पो लॻायो वेंदो आहे, उते ॿ माण्हू बीठा हुआ। त जेके मुखालिफ़ पार्टियुनि इल्ज़ाम आया आहिनि ऐं जेको मीडिया किरदारु अदा कयो ऐं ॾाढो सुठो जेको आहे सो ऐं सुठे तरीक़े सां मीडिया पंहिंजी जेको आहे सो कवरेज कंदा रहिया, नुमाइंदा जेके दोस्त हुया, उन्हनि पंहिंजे कवरेज जे दौरान अहिड़ी शयूं जेको आहे सो स्क्रीन ते आंदियूं, जंहिंखां पोइ जेको आहे सो मुखालिफ़ पार्टियुनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे नुमाइंदनि विच में इहा कशीदगी शुरू थी ऐं हुननि हिक ॿिए ते इल्ज़ाम हणणु शुरू कया त असां सां जेको आहे सो धांधली थी आहे। काफ़ी जॻहियुनि ते जेको आहे सो इहे शयूं थियूं ऐं पहिरियां जो जेको रिज़ल्ट हुयो उन में जेको आहे सो ॿियूं मुखालिफ़ पार्टियूं जेको आहे सो जेके अपोज़िशन में हुयूं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे, उहे खटियल हुयूं। वरी रिकाउंटिंग जेको आहे सो करे उन्हनि जेको आहे सो कैंडिडेट खे हारायो वियो ऐं वॾी लीड ॾेखारी वई त तव्हांजा हेतिरा वोट ख़ारिज थी चुका आहिनि। उहो जेकॾहिं हिते इहो सुवालु पैदा थो थिए, जॾहिं रिटर्निंग ऑफिसरनि ऐं प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि पहिरियां रिज़ल्ट डिक्लेयर कयो, जेको गैर हितमी गैर सरकारी रिज़ल्ट हूंदो आहे, उन में जेकॾहिं उहे उम्मीदवार खटी चुका हुया त पोइ उन्हनि उन टाइम काउंटिंग कीअं कई, उन टाइम कीअं चयूं त हिते जेको आहे सो पीटीआई जो जीअं नए पिंड में थियो, दावा ख़ान ऐं जेको आहे सो उन्हनि सां गॾु यासीन महर साहब जन हुया, उन्हनि जेको आहे सो पहिरियां चयूं त उहे खटे विया आहिनि। ऐं जॾहिं वरी रिकाउंटिंग थी त उते उन्हनि खे जेको आहे सो इहो ॾिसण में मिलियो असांखे त रिकाउंटिंग में जेको आहे सो उन जा जेके वोट आहिनि उहे काफ़ी ख़ारिज थी चुका आहिनि, उन ते डबल ठप्पा आहिनि। त छा इहे ठप्पा जेको आहे सो प्रिज़ाइडिंग ऑफिसर या रिटर्निंग ऑफिसर जेके हुया उन्हनि खे उन वक़्तु नज़र न आया? उन टाइम जॾहिं काउंटिंग कनि पिया त इहे शयूं उन्हनि ते इलेक्शन कमीशन ते इहा ज़िमेदारी आहे थिए थी। हू फ्री एंड फेयर इदारो आहे ऐं उनखे फ्री एंड फेयर जेको आहे सो कमु करणु खपे। छो त जॾहिं हिकु दफ़ो काउंटिंग थी वई, फ़र्क़ु अची वेंदो आहे ॻणप में 2, 4, 5 वोटनि जो, त उहो सम्झ में अचे थो। हिते जेको आहे सो 150, 200, 250 वोटनि जो फ़र्क़ु ॾेखारियो वियो ऐं पहिरियां जेको आहे सो पीटीआई जा उम्मीदवार काफ़ी जॻहियुनि ते कामयाबु थिया। उहे रिकाउंटिंग में 2-3 जॻहियुनि खां उहे जेको आहे सो वरी उहे हाराए विया। वरी पीपीए जा कैंडिडेट जेको आहे सो उम्मीदवार जेके हुया उहे खटे विया। ॿियनि जॻहियुनि ते जेयूआई जो बि काफ़ी जॻहियुनि ते इहा शिकायत जेयूआई पारां बि जेको आहे सो इहा ई शिकायत कई वई, पीटीआई पारां बि इहा ई शिकायत कई वई, जीडीए तरफ़ां बि इहे शिकायतूं कयूं वयूं। त असांजो हिते हिकिड़ो इहो सुवालु पैदा थिए थो त जेकॾहिं पहिरियां इहे उम्मीदवार खटियल हुया त पोइ उहे हाराए कीअं विया? 2-2, 3 ॾींहंनि खां पोइ जेको आहे सो रिज़ल्ट डिक्लेयर थियो। जीअं तव्हां ॾिठो त आज़ादु उम्मीदवार जेको आहे सो सालेपट में उनजो रिज़ल्ट हिकिड़ी पोलिंग जो त हुनखे ॾिनो ई न वियो। वार्ड 1 में जेको आहे सो जनू जी पोलिंग स्टेशन जो हुन ग़रीब खे 3 ॾींहंनि ताईं जेको आहे सो रिज़ल्ट ई न मिलियो, जंहिंखां पोइ असांखे ॾिसण में मिलियो त हुन एहतजाज बि कयो ऐं पंहिंजो जेको बयानु हुयो उहो बि रिकॉर्ड करायो। ऐं उनखां जेको आहे सो अलावा पीपल्स पार्टीअ जा जेके वर्कर हुया, जेके कैंडिडेट हुया, उहे जेको आहे सो उते पोलिंग स्टेशन में फिरंदा रहिया। त हिते इहे शयूं जेके आहिनि उहे सवालिया निशान छॾे थियूं वञनि
जंहिंखां पोइ तव्हां ॾिठो त मुख़्तलिफ़ पार्टियुनि पीपल्स पार्टीअ ते इल्ज़ाम आया आहिनि। जी जी बिल्कुलु, इहो हुयो राय मंगरियो साहिबु जंहिं तजिया ऐं तबसरा कया। मूंखे ॾींदा पंहिंजे मेज़बान आदम शंबाणी खे इजाज़त। अल्लाह वाही।